ओम शांति। अॼु मुरली तारीख़ 16/3/2022। अॼु मुरली में गीता 55 ॾींहं बुलाए न छो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा मिठे ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿारनि गीत ॿुधो ऐं हिन जो अर्थ बि सम्झियो कि असांजो ईश्वरीय जन्म आहे। हिन जन्म में असांजी मम्मा बाबा, जंहिंखे मम्मा बाबा चईंदा आहियूं, उन जी मत ते हलण सां ई असां विश्व जा मालिक ठहींदासीं। छो जी उहो आहे नए विश्व जा रचयिता। निमित त पहिरियों उहो ई आहिनि न। हिन निश्चय सां ई तव्हां हिते वेठा आहियो। विश्व जे मालिकपने जो वरितो था वठो न। इहे जो पुराणी विश्व आहे उहो त विनाश थियणी आहे। इन में त कोई सुख ई न आहे। सभु विश्व सागर में गोता था खाइनि। रावण जी जंजीरनि में दुखी थी करे सभिनि खे मरणो ई आहे। हाणे बाप ॿारनि खे वरितो थो ॾे। ॿार ॼाणंदा आहिनि असां जंहिंजा ठहिया आहियूं न खां ई वरितो वठिणो आहे न। उहो असांखे राजयोग थो सिखाए। परमात्मा बाप ब्रह्मा द्वारा असांखे राजयोग सिखाए, ज्ञान ॿुधाए, विश्व जी बादशाही थो ॾे। जीअं बैरिस्टर चईंदो आहे असां बैरिस्टर ठाहियूं था भई असां वटि असां तव्हांखे अहिड़ो ठाहे सघंदा आहियूं। बाप चए थो तव्हांखे स्वर्ग जो डबल सिकदार थो ठाहे। भले मां त न ठहींदो आहे, लेकिन मूं वटि ज्ञान आहे। तव्हां हुनखे धारण करे पोइ ठही सघंदा आहियो। श्री लक्ष्मी श्री नारायण अथवा हुनजी डिनाइस्टी खे वरितो ॾियण मां आहियो। हुनजे लाइ तव्हांखे राजयोग सिखणो अथव। इहे ॻाल्हियूं भुलूं न। जॾहिं बि रोज़ु सुबुह जो यादि करो कि हाणे मां विश्व जी बादशाही वठण जे लाइ बाबा खे यादि थी करां थो। बाबा जी मुरली इन करे ई थो पढ़ां। बाबा जी मत ते छो थो हलां? विश्व जी बादशाही प्राप्त करण लाइ। माया भुलाईंदी, परम पिता परमात्मा सां बेमुख बि कंदी। हुनजो धंधो ई इहो आहे। जॾहिं खां हुनजे राज्य थियो तव्हां बेमुख ठहींदा आया आहियो। हाणे कोई कम जा न रहिया आहियो। शकल भल मनुष्यनि जी आहे, परंतु सीरत बंदर जहिड़ी आहे। हाणे तव्हांजी सूरत मनुष्य जी आहे, सीरत देवताउनि जी ठहे थी। पोइ जॾहिं ठही वेंदी त सत्युग में शरीर बि ओड़ो मिलंदो। इन करे बाबा चईंदो आहे बचपन जा ॾींहं भूलो न। हिन में तकलीफ़ त कोई आहे न। जो निर्बंधन आहे उन्हनि जो त ओहो सौभाग्य, उन्हनि जो त भाग्य चईंदासीं सुठो। उहे लौकिक माता पिता त आहिनि ई विकारनि में ढकेलण वारा। इहे माता पिता त स्वर्ग में वठी वञण लाइ आया आहिनि न। ज्ञान स्नान कराइनि था। आराम सां वियो। हा, शरीर सां कमु त वठिणो ई आहे न। बेहद जे बाप सां स्वर्ग जो वरितो थो मिले न। ॿियो कोई यादि न सताईंदी आहे। जॾहिं इहो यादि रहे त ॿी कंहिंजी यादि सताए न सघंदी आहे। अगरि कोई बंधन आहे त बि यादि सताईंदी। कोई संबंधी यादि ईंदो, मित्र दोस्त यादि ईंदो, बाइस्कोप यादि ईंदो। तव्हांखे त बाप चए थो ॿियो कोई यादि अचणु ई न खपे। बाबा त असांखे चए थई न, कोई बि संबंध यादि सां प्राप्ति करणी त मूंखे पंहिंजो संबंधी सम्झो। पहिरियों हुन संबंध सां मुंहिंजी यादि अचणी खपे। बाइस्कोप ॾिसणो हुजेव त 5000 साल जी जेकी कहानी ॿुधाई आहे न, हुनखे यादि करो। ईअं बाबा सां किसा। बाबा चए थो घुमणो अथव त मूं वटि अव्यक्त वतन में अची करे घुमो। यज्ञ जी सेवा करो, बाप खे यादि करो त 21 जन्म तव्हां कॾहिं बि दुख न पाईंदव, दुख जा आंसू न भाईंदव। अहिड़े बेहद जे माउ बाप खे कॾहिं छॾिणो न खपे। यज्ञ जी सेवा करणी आहे। तव्हां आहियो यज्ञ रक्षक। यज्ञ जी हर प्रकार सां सेवा करणी आहे। ये यज्ञ मन इच्छित फल ॾियण वारो, अर्थात जीवन मुक्त स्वर्ग जी राजाई ॾियण वारो आहे इहो यज्ञ। त अहिड़े यज्ञ जी केतिरी संभाल करणी खपे न, केतिरी शांती रहणी खपे। जो कोई अचे त सम्झे हिते त सुख शांती लॻल आहे। हिते कुझु बि आवाज़ करणु बिल्कुलु पसंदि ई न अचे हुननि खे। रावण जे राज्य सां छुटी करे आया आहियूं। हाणे असां राम राज्य में था वञूं। जो बंधन मुक्त आहिनि हुननि जे लाइ त ओहो सौभाग्य। लखपति करोड़पति सां बि उहो महान सौभाग्यशाली आत्मायूं आहिनि जो हिन समय बाबा जे अचण जे समय बंधन मुक्त आहिनि। जेके बाबा जो ज्ञान इहो ॿुधण में, धारण करण में, सेवा करण में कोई प्रकार जो बंधन न आहे। बेहद जे बाप खां वरितो वठण में कोई प्रकार जो बंधन न। जंहिंजो बंधन बाबा चईंदो आहे, जो बेहद जे बाप खां वरितो, जंहिंजी इच्छा हूंदी आहे त उन्हनि जा बंधन बि टुटी वेंदा आहिनि।
उन्हनि खे बि चईंदासीं हो सौभाग्य। अगरि मानो बंधन में बि आहे लेकिन मन में इच्छा आहे त बंधन बि टुटी वेंदा आहिनि। जो बंधन मुक्त थी बाबा खां वरसू वठंदा आहिनि उन्हनि जी तकदीर खुली वेंदी आहे। ॿाहिरि त रौरव नर्क आहे जंहिंमें दुख जे बग़ैर कोई सुख आहे ई न। अच्छा, दुख ई दुख आहे। सुख में बि जरा सुख बि माण्हू सोचदो आहे मूं वटि सुख आहे, पैसे जो सुख आहे, बीमारियूं त आहिनि, मतिलबु सुख बि बिना दुख जे न आहे। थोरो थोरो सुख ज़्यादा दुख। हाणे बाप चए थो सभु चिंताएं छॾो, यज्ञ जी सर्विस प्यार सां करो, धारणा करो, पहिरियों पंहिंजो जीवन हीरे जहिड़ो ठाहियो। उहो ठहींदो श्रीमत ते। बाबा जेकी सुबुह खां राति ताईं असांखे मत ॾिनी अथई, कीअं उथो, कीअं वियो, कीअं खायो, कीअं संबंध व्यवहार में अचो, उनखे पालन करण सां असांजो जीवन हीरे जहिड़ो थी वेंदो। हिते त सभु ॿार बंधन खां छुटल आहिनि। पंहिंजो स्वभाव बि सुठो रखिणो आहे। सतो प्रधान ठहिणो आहे न त सतो प्रधान राज्य में उच्च पद न पाए सघंदासीं। यज्ञ सां जो कुझु मिले उहो स्वीकार करणो आहे। बाबा अनुभवी आहे न, बल्कि केतिरो बि वॾो जौहरी हुयो, काथे आश्रमनि में वेंदो हुयो ब्रह्मा बाबा त आश्रमनि जे नियमनि ते पूरो हलंदो हुयो। हुते ईअं मांगबो न आहे कि असांखे फलानी चीज़ ॾियो। ॾाढी रॉयल्टी सां जो भोजन मिलंदो आहे उहो ई खाइणो खपे, खाइणो हूंदो हुयो। जॾहिं बाबा पहिरियों वेंदा हुया त इहे त ईश्वरीय आश्रम, उहो त मनुष्यनि जो आश्रम हुयो फलाने गुरु जो। ये त ईश्वरीय आश्रम में त केॾी रॉयल्टी, केॾी शांती हुजणी खपे। जो पीउ सां गॾु आहे सो बि ॿई बाप दादा साम्हूं वेठा आहिनि। अगरि हाणे सर्विस लाइक़ु न ठहींदो त पोइ कल्पांतर पद भ्रष्ट थी वेंदो न। अंधनि जी लाठी ठाहिणो आहे, इहे महामंत्र सभिनि खे ॾियणो आहे, इहे ई संजीवनी बूटी आहे न। कोई खे माया बिल्कुलु ई बेहोश करे छॾंदी आहे। इहे युद्ध जे मैदान में त चइबो बि आहे न, बाप ऐं वर्से खे यादि करो। अगरि बाप ऐं वर्स यादि ईंदो त कॾहिं बि बेहोश न थींदा। ये संजीवनी बूटी आहे न। हनुमान त तव्हां ई आहियो, नंबर 1 महावीर था ठहो न। ॾाढा आहिनि जो बेहोश थी पईंदा आहिनि, उन्हनि खे होश में लाहिणो हूंदो आहे त कुझु जीवन ठाहे छॾनि। मतिलबु बाबा जो ज्ञान ॿुधंदे बि कई माण्हू बेहोशी अर्थात दुनियादारी में फसी वेंदा आहिनि त उन्हनि खे बि थोरो ज्ञान जी संजीवनी बूटी ॾेई करे सुजाग करणो आहे ताकि कुझु जीवन ठाहे छॾनि। देह में बि मोह न रखिणो आहे। मोह रखिणो आहे बाप ऐं अविनाशी ज्ञान रतननि में। कई बार देह बि बीमार थी वेंदी आहे न त चवंदा आहिनि अॼु मूंखे ईअं आहे, मां मुरली न पढ़ी, बाबा खे यादि न कयो। त मोह न रखो। ॾिसो, अगरि देह में बि कुझु थिए न, उथी करे समय ते सभु कुझु कंदो न त बाबा जी मदद सां सभु कुझु थी वेंदो। हाणे असां बाबा खे देह ॾिनी आहे न त असांखे सुबुह उथिणो आहे, बाबा खे यादि करिणो। पोइ बाबा खे असां यादि करूं, मां आत्मा बाबा आहियां, देह खे पाण ई ॾिसंदो, असांजी थोरी आहे देह। त बाबा जो सम्झी करे देह खे बि हलायो। पंहिंजो नियम जेको बाबा ॾिनो अथई उहो कंदा रहो। जेतिरी धारणा थींदी ओतिरो ॿियनि खे बि कराईंदा। बाप चए थो असांखे ज्ञानी टू आत्मा प्रिय लॻंदी आहे। प्रदर्शनी जे सर्विस जे लाइ बाबा ज्ञानी ॿारनि खे ई ढूंढंदो आहे। सम्झाइण ॾाढो सहज आहे। वॾी आदमी ॿुधी करे ख़ुशि थींदा आहिनि, सम्झंदा आहिनि जीवन हिन संस्था द्वारा ठहींदी, परंतु इहे बि कोटनि में कोई सम्झंदो आहे। ये बेहद जो संन्यास आहे न, जो कुझु हिन पुराणी दुनिया में ॾिसो था ये सभु ख़तमु थी वेंदो। हाणे त बाप खां वर्स वठिणो आहे, वापसि वञिणो आहे न। पोइ वरी खां असां सूर्यवंशी कुल में ईंदासीं। पहिरियों पंहिंजे घर वेंदासीं, पोइ सूर्यवंशी राज घराने में ईंदासीं, राज्य कंदासीं। राज्य कयो हुयो, पोइ माया विकारनि छीने छॾियो। केतिरी सहज ॻाल्हि आहे न। हाणे बाबा जी शक्ति सां वरी खां राज्य प्राप्त था करूं, मीठे मीठे। हाणे बाबा जी शक्ति सां माया जेको रावण छीने छॾी, हाणे बाबा खे यादि करे वापसि सां माया ते विजय प्राप्त करूं था, पंहिंजो राज्य भाग्य वठूं था न बाबा खां। इन रावण माया ते बाबा ही विजय प्राप्त कराए सघंदो आहे। मीठे मीठे बाप खे यादि करो, दिलि बाप वटि लॻल हुजे। बाक़ी कर्मेंद्रियनि सां कर्म त करिणो आहे, श्रीमत ते हलणो आहे न लाडला ॿार। बाप चए थो मुख सां सदैव ज्ञान रतन कढो, पत्थर न निकिरणु खपनि।
कोई बि संसार समाचार जी ॻाल्हियूं न करो, न मुख सां कड़वा शब्द कढो। हिक ॿिए खे रतन ॾियो, रतन ॾींदा रहो। तव्हां वटि रत्ननि जी झोली आहे न। अच्छा, बाबा जी का ज्ञान रत्न असांजी बुद्धि में ॾिना अथई न, त बुद्धि में असांजे जेका बि बाबा जा ज्ञान रत्न आहिनि उहो बांटो। विनाशी धन दान कंदा आहिनि माण्हू, भारत खे महादानी चइबो। हिन समय बाप ॿारनि खे दान थो करे, ॿार बाप खे दान कंदा आहिनि, बाप ॿारनि खे थो दान करे, ऐं ॿार बाप खे छा दान कंदा आहिनि? शरीर सहित तन मन धन सभु कुझु तुंहिंजो थी, भई मन बि तुंहिंजो, तन बि तुंहिंजो, धन बि तुंहिंजो। लेकिन हिनखे प्रैक्टिकल करिणो आहे। निमित मात्र सां सभु कुझु करूं था, हिन तन जे लाइ बि निमित मात्र करूं था, लेकिन ईअं बाबा जो तन आहे। मन बि कोई वीचार त अचनि त बाबा खे ॿुधायो, धन बि हेठि मथे थिए थो, सभु कुझु बाबा खे ॿुधायो, तॾहिं इहा ॻाल्हि ठीकु थी वेंदो की असां बाबा खे बि इहे ॾिनो आहे। बाप चईंदो आहे हिन जे बदिले विश्व जी बादशाही ई तव्हांजी, हिन पुराणी दुनिया जो सभु कुझु ख़तमु थियणो आहे। छो न असां बाबा सां सौदो करूं? बाबा इहे सभु कुझु तव्हांजो, भविष्य में असांखे राजा ई ॾींदा। ॾिजो, असां इहे ई चाहींदा आहियूं, ॿियो कोई चीज़ असांखे दरकारु न आहे। ईअं कोई न सम्झे की असां तन मन धन ॾींदा आहियूं त असां कोई बुख मरदासीं, असां कोई बीमारी में पिया हुआ रहंदासीं। न, इहे शिव बाबा जो भंडार आहे न, भंडारो आहे जंहिंसां सभिनि जो शरीर निर्वाह थींदो रहंदो ऐं थींदो ई रहंदो। द्रौपदी जो मिसाल आहे न, हाणे प्रैक्टिकल में पाठ हले थो। शिव बाबा जो भंडारो सदा भरपूर आहे। इहे बि हिकु परीक्षा हुई, जेका ॾिनी आहे उहा हली आहे, बाक़ी साथ रहण वारा हलनि था, बाक़ी साथ ॾियण वारा हलनि था। बुख मरण जी ॻाल्हि न आहे। हाणे त ॿारनि जे लाइ महल था ठहनि, सुठो रहणो आहे त महिनत त करणी आहे, उच्च पद पाइणो आहे। इहे कल्प जी बाजी आहे। हिन भारी इम्तिहान में फेल थी वियो त कल्पांतर थींदा ई रहंदो। बाप बि पास बि अहिड़ो थियणो आहे, बाबा चए थो पास बि अहिड़ो थियणो आहे जो मम्मा बाबा जे तख़्त ते विहऊं। 21 जन्म तख़्त पिछाड़ी तख़्त वेंदा। हिकु बाप जे सवाइ कोई बि यादि न रहणो खपे। मुरली लिखणु ॾाढी सुठी सर्विस आहे, सभी ख़ुशि थींदा आहिनि, आशीर्वाद मिलंदी आहे। बाबा अक्षर ॾाढा सुठा आहिनि, न त लिखंदा आहिनि, अक्षर सुठा न हूंदा आहिनि। बाबा असांखे वाणी कट करे मोकिलींदा आहिनि। ॿार ईअं चईंदा आहिनि त असांजे रत्ननि जी चोरी थी वेंदी आहे। बाबा असां अधिकारी आहियूं, ॿार चईंदा आहिनि बाबा मुरली कटे करे अचे थी, असां त अधिकारी ॿार आहियूं, त जो तव्हांजे मुख सां रतन निकिरनि था उहे असां वटि अचणा खपनि। इहे चईंदा आहिनि। इहे चईंदे हुए बि जो अनन्य, इहे उहे ई चई सघंदा आहिनि जो अनन्य ॿार हूंदा। मुरली जी सर्विस, मुरली जी सेवा ॾाढी सुठी रीति करणी खपे। सभी भाषाऊं सिखणी खपनि, मराठी, गुजराती, सिंधी आदि। जीअं बाबा रहमदिल आहे, ॿारनि खे बि रहमदिल ठहिणो आहे। पुरुषारत करे जीवन ठाहिण लाइ मददगार ठहिणो। बाक़ी हुन दुनिया जो जीवन त बिल्कुलु ई फिको आहे, हिक ॿिए खे काटदा रहंदा आहिनि। केतिरा पतित आहिनि। हाणे छो न असां बाबा जी श्रीमत ते हलूं? बाबा मां तव्हांजो आहे, तव्हां जीअं सर्विस चाहियो, जीअं सर्विस में चाहियो उहो लॻाए सघंदा आहियो। पोइ रिस्पॉन्सिबल बाबा आहे। इस्लाम में अचण वारनि खे बाबा सभु बंधननि सां मुक्त करे छॾींदा आहिनि। बाबा हिन दुनिया में त गंद लॻल आहे, ईश्वर सर्वव्यापी से बेमुख करे छॾींदा आहिनि। अगरि सर्वव्यापी आहे, नज़दीक वेठो बाप, हे प्रभु छो था चओ? अगरि सर्वव्यापी आहे, कण कण में आहे, तव्हां में बि आहे, त पुकारो कंहिंखे था? सम्झायो त गुर कंदा आहिनि। अरे भॻवानु ख़ुदि चए थो मां त कॾहिं ईअं न चयो की मां सर्वव्यापी आहियां। इहे त भक्ति मार्ग वारनि लिखियो आहे। असां बि ख़ुदि पढ़ंदा हुआसीं, ब्रह्मा बाबा चईंदा आहिनि, परंतु हुन समय ईअं न सम्झंदा हुआसीं की इहे कोई ग्लानी आहे। भक्तनि खे त कुझु मालूम थोरी हूंदो आहे, हू त पंहिंजे दुख में हूंदा आहिनि। कोई जो बि चए हू त ॾाढी ख़ुशी ख़ुशी सां कंदा रहंदा आहिनि। ॾिसो न था सुबुह सुबुह जो देवी देवता आहिनि, भॻवान जी ग्लानी केॾे मौज सां कंदा आहिनि, केॾे भक्ति भाव सां कंदा आहिनि। ग्लानी कंदा आहिनि न, तूं माखन चुरायो, इहे छा ग्लानी करनि था न? केॾो गानो आदि ॻाए करे हुननि जी ग्लानी था करनि।
जो कुझु चओ उहो सत सत मञंदा रहंदा आहिनि। बाबा केतिरी सुठी रीति सम्झाईंदो आहे न, पोइ ॿाहिरि वञी करे हंगामो कंदा आहिनि, पोइ उहो हली करे दास नथी ठहींदा। कई ॿार हिते बि बाबा जो ठही करे ज्ञान ॿुधंदा, सत सत चईंदा, पोइ ॿाहिरि वञी करे हंगामो कंदा। अहिड़ियूं आत्माएं बि खपनि, न त दास दासी नौकर चाकर चांडाल आदि मैतर आदि केरु ठाहींदो। बाबा चई छॾियो अथई पिछाड़ी में जॾहिं समय ईंदो न, हुन समय सभिनि खे तव्हांखे सभु पतो पइजी वेंदो, साक्षात्कार थी वेंदो, ऐं ॿुधाईंदा रहंदा पोइ हिक ॿिए खे कि फलानो फलानो इहो ठहींदो। पोइ हुन समय सर हेठि करणो पवंदो, पोइ उहो ख़ुशी न रहंदी जो राजाई वारनि खे रहंदी, दिलि अंदरि जीअं कांटो लॻंदो रहंदो, इहो छा थी वियो, मां त ॾाढो ग़लति कमु कयो। परंतु अंत में त टू लेट थी वेंदो, पोइ ॾाढो पछताइणो पवंदो। हूंदो थींदो त कुझु बि न। बाप चईंदो तव्हांखे एतिरो सम्झायो, पोइ बि तव्हां इहे कंदा आहियो, हाणे पंहिंजो हाल ॾिसो, कल पांदर पछताईंदा। सभिनीनि खे बि नंबर वार वठी वेंदमि न, नंबर 1 खां लास्ट ताईं श्री बाबा जी सजनियूं बाबा सां गॾु वेंदियूं। पढ़ाई सुठी रीति न पढ़ंदव त लास्ट में वेठा हूंदव। इम्तिहान जे ॾींहंनि में मालूम पइजी वेंदो कि असां केतिरी मार्क्स सां पास थींदासीं। तव्हां सम्झंदव कि असां छा पद पाईंदासीं, तव्हां सम्झी बि वेंदा। जॾहिं इम्तिहान जा ॾींहं पास में ईंदा, सर्विस न कंदव त धूल मिलंदी। पढ़ाई ऐं सर्विस ते ध्यानु ॾियणो आहे। मिठे ते मिठे बाबा जा ॿार आहियो त मिठे ते मिठो ठहिणो आहे। शिव बाबा केतिरो मिठो आहे, केतिरो प्यारो आहे, असांखे पोइ अहिड़ो ठाहे थो न। केतिरी वॾी यूनिवर्सिटी आहे। छा ओम शांति वरदान आहे, हदनि खां न्यारो रही परमात्मा प्यार जो अनुभव करण वारा रूहानियत जी खुशबू सां संपन्न ठा। जीअं गुलाब जो पुष्प काटन जे विच में रहंदे हुए बि न्यारो ऐं खुशबूदार रहंदो आहे न, काटन जे कारण बिगड़जी न वेंदो आहे। ईअं रूहे गुलाब जो सर्व हदनि सां व देह खां न्यारियूं आत्मायूं आहिनि, कंहिंजे बि प्रभाव में न ईंदियूं आहिनि। उहो रूहानियत जी खुशबू सां संपन्न रहंदियूं आहिनि। अहिड़ियूं खुशबूदार आत्मा बाप ऐं ब्रह्मण परिवार जा प्यारा ठही वेंदा आहिनि। परमात्मा प्यार अखुट आहे, अटल आहे, एतिरो आहे त सभिनि खे प्राप्त थी सघे। लेकिन हुनखे प्राप्त करण जी विधि छा आहे? हदनि खां न्यारो थियणु। देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव सभु कुझु यूज़ कंदे हुए बि अटैचमेंट न हुजे। परमात्मा सां गॾु असां कंदासीं न त असांखे परमात्मा जो प्यार मिलंदो ई रहंदो। स्लोगन आहे अव्यक्त स्थिति जो अनुभव, त विधि छा थी वई? न्यारो ठहिणु। न्यारो मतिलबु डिटैच। स्लोगन आहे अव्यक्त स्थिति जो अनुभव करण जे लाइ व्यक्त भाव ऐं भावनाउनि खां परे रहो, त असांजी स्थिति अव्यक्त थी वेंदी। अव्यक्त मतिलबु हिन व्यक्त दुनिया जे भाव भावनाउनि सां परे। त तव्हां आत्मिक भाव रखो, सभिनि खे आत्मा आत्मा ॾिसो ऐं सभिनि जे प्रति शुभ भावना शुभकामना रहे, त असांजी स्थिति छा थी वेंदी? फ़रिश्तो, अव्यक्त स्थिति हिनखे चइबो आहे। फ़रिश्तो सभिनि खे ब्लेसिंग ॾींदो आहे न। अनमोल ज्ञान रत्न, दादियुनि जी पुरानी डायरी का ये ज्ञान बल ॾाढो वॾो आहे, जो ज्ञान अंदरि में भरियल रहंदो आहे। ये ज्ञान उन सां असांखे ॾाढो बल मिलंदो आहे अगरि ज्ञान बुद्धि में आहे। ॿाहिरि हथनि सां भले कोई बि कर्म करो, लेकिन आंतरिक मन सां जी शुद्ध वृत्ति सां ई पद जी प्राप्ति थींदी आहे। जेको बाबा चवंदो आहे न असांजी स्थिति ॾाढी सुठी हुजणी खपे, उहो मन बुद्धि जी स्थिति हुजणी खपे। त शुद्ध वृत्ति मन में हुजणी खपे। आंतरिक वृत्ति सां ई सभु कुझु स्वाहा करिणो आहे। अगरि आंतरिक वृत्ति सां सभु कुझु स्वाहा न कयो ऐं ॿाहिरां खां केतिरो बि कमु करो था, ॿाहिरां त केतिरो बि मिठो आयो, लेकिन अंदरि मिठा न आयो, अंदरि तव्हांजी वृत्ति शुद्ध न आहे, त बि उन्हनि खे ऊंच पद जी प्राप्ति न थींदी। पोइ स्वाहा करण में इहे न अचिणो खपे कि मां सभु कुझु स्वाहा कयो, मां कयो। इहे कर्तापन अगरि अंदरि में रहंदो आहे त उन्हनि सां थियण वारी प्राप्ति बि ख़तमु थी वेंदी आहे।
पोइ उन्हनि सां कोई फल, पोइ उन सां कुझु फल न मिलंदो आहे। भई असांखे अगरि आहे की मां एतिरो कयो मूंखे फल मिलंदो, लेकिन अगरि असां चाहींदा रहंदासीं त असांखे प्राप्त न थींदो, उहो निष्फल थी वेंदो। इन करे कर्तापन जो आभाव मतिलबु की मां कयो इहो न हुजिणो खपे। ये आंतरिक वृत्ति रहनी खपे कि विराट फिल्म अनुसार सब कुछ थिए थो, मां निमित आहियां, निमित थी करे पुरुषार्थ करां थो। हिन आंतरिक मनसा वृत्ति सां ई असांजी पद जी प्राप्ति थींदी। बाबा चईंदो असांजो जमा कॾहिं थींदो, जॾहिं असां में निमित भाव हुजे कि मां निमित आहियां, वो करण करावनार मूंखां कराए थो। निर्माण भाव हुजे ऐं निर्मल वाणी हुजे, त ई असांजो जमा थींदो, त ई असांखे उते वञी करे ऊच पद मिलंदो। अच्छा, ओम शांति।